सर हे मुंहिंजा कागज़ थोरो मूंखे नौकिरी जी ॾाढी सख़्तु ज़रूरत आहे तव्हां मुंहिंजा कागज़ ॾिसो। जी जी कयूं था। पर मूंखे इहो न ॿुधाए तूं शादीशुदा आहीं या गैर शादीशुदा आहीं? सर मां अलहमदुलिल्लाह शादीशुदा आहियां। पोइ ईअं सम्झो तुंहिंजी नौकिरी पकी। सर तव्हां मुंहिंजा कागज़ त चेक कयो न, या ईअं ई मुंहिंजी नौकिरी पकी थी वई? बस सुभाणे खां तूं ज्वाइनिंग कर। अच्छा मूंखे नौकिरी मिली वई सर? हा महिरबानी सर। ठीकु आहे। सर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई, जेको हिते माण्हू ईंदो आहे तव्हां हुन खां पुछा कंदा आहियो शादीशुदा या बग़ैर शादीशुदा, ऐं तव्हांखे हू ॿुधाईंदो आहे त मां शादीशुदा आहियां, तव्हां हुनखे नौकिरी ॾेई छॾींदा आहियो। सर आख़िर हिन जी वजह छा आहे? पुट हिन जूं ॿ वजाहतूं आहिनि। पहिरीं वजह इहा आहे त जेको शादीशुदा हूंदो आहे न उनखे बेइज़ती बर्दाश्त करण जी सक हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿी जेकी वजह उहा इहा आहे त जेको शादीशुदा हूंदो आहे न उहो जल्दी घर न ईंदो।